कंधकोट खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल ख़ालिक चाचड़। कंधकोट सहाफ़ी सलीम मीराणी जा 200 पुरस्रा नमूने गुम, वारसन पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। प्रेस क्लब जे मेंबर निजी टीवीअ जे रिपोर्टर नौजवान सहाफ़ी सलीम मीराणी ॿुधायो त मुंहिंजा सौट ख़ालिद उर्फ़ लालू मीराणी सदरदीन मीराणी मोटरसाइकिल ते चढ़ी करे बाईपास लॻे ॿेड़ी चौक तरफ़ होटल ते सुबुह जो 12 वॻे चांहि पीअण लाइ निकिता, जेके 8 कलाक गुज़रण बावजूदि वापसि न आया आहिनि। हुननि जा फ़ोन नंबर बि बंदि आहिनि। हर तरफ़ ॻोल्हा करण जे बावजूदि को ॾस पतो न पियो आहे, जंहिं करे असांखे शक आहे त ॿई नौजवान अगवा थी विया आहिनि। अहिड़े वाक़े जो एसएसपी बशीर अहमद बिरोही खे बि इतला ॾिनो आहे, जंहिं नौजवाननि जा नंबर ट्रेस ते लॻाया आहिनि। सहाफ़ी सलीम मीराणी जे सौटनि जे पुरस्कार गुमशुदगीअ ते सदर पीर बख्श भंगवार, जनरल सेक्रेटरी राजा गोपी चंद ऐं ॿियनि सहाफ़ियुनि दोस्तनि पारां पुलिस खां मुतालबो कयो त ॿिन्ही नौजवाननि खे फौरी तौर वापसि कराए वञनि, सहाफ़ियुनि जे घर में पैदा थियल ॾुख खे ख़तमु कराए वञे ऐं ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो।